साईं, मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा ॿुधां न हेठि वे हेठि, तोखे मथे वेहण जो को बि हक़ न आहे। साईं, पोइ मां बीठी आहियां। बी न वे, मूं चयो वे, इहो मुंहिंजो हुकुम आहे। जी साईं। साईं, ग़लती मुंहिंजे पीउ जी आहे त तव्हां इहा सज़ा मूंखे छो था ॾियो? तव्हांजे ख़ानदान में मर्द या वरी औरत कंहिं ते भरोसो नथो करे सघिजे। तव्हां सभु बराबरि जा आहियो। ईअं न आहे साईं, मां सभिनी खां मुख़्तलिफ़ आहियां। हा सही चयो तो। तुंहिंजी पुफी बि ईअं ई चवंदी हुई। पहिरियों हुन बाबा खे धोखे सां मारायो, पोइ वरी मूंखे ज़हर ॾियारियो, पोइ तूं कीअं थी चई तव्हां हुन सभिनि खां मुख़्तलिफ़ आहियां। तव्हां सभु लालची, धोखेबाज़ ऐं दगाबाज़ आहियो। कंहिं बि मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। साईं, तव्हां हिकु दफ़ो मुंहिंजे मथां भरोसो करे ॾिसो, सॼी ज़िंदगी मां तव्हांजी नौकरी में गुज़ारींदसि। तोखे हिते नौकरानी बणिजी रहणो पवंदो। ऐं हा, ॿी तो वटि को बि वाट न आहे। तोखे इन हाल में रखी मां तुंहिंजे पीउ टुंडे ऐं तुंहिंजी माउ खे तड़पाइण थो चाहियां। साईं, बाबा त पथर दिलि आहे, हुन मथां कंहिं क़िस्म जो को बि असरु न पवंदो। फ़र्क़ु पवंदो, ज़रूरु पवंदो। तुंहिंजे पीउ जी पथर दिलि जेकी आहे न, उहा तुंहिंजे लाइ महण ज़रूरु थींदी। ऐं मूंखे उन ई ॾींहं जो इंतज़ारु आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।